एक्सरसाइज 4.7 क्लास 10th इन एक्सरसाइज में असी 4.7 जा कुछ प्रॉब्लम सिखंदासीं ऐं उन खां अॻु असी कुछ फार्मूलनि ते भी डिस्कस कंदासीं जेके 4.7 में इस्तेमाल थींदा। 4.7 में फार्मूला जेके इस्तेमाल थींदा उहे थींदा a + b होल स्क्वायर इक्वल टू a स्क्वायर + 2ab + b स्क्वायर। असी पंहिंजे पोएं लेक्चर में ही फार्मूलो सिखी आया आहियूं। ॿियो फार्मूलो a - b होल स्क्वायर बराबर थींदो a स्क्वायर - 2ab + b स्क्वायर। ही फार्मूलो भी असी सिखी आया आहियूं। अगर हिननि खे ॿिन्ही खे असी ऐड कंदासीं त ही ॿई ही प्लस साइन आहे ही माइनस साइन आहे हिक ॿिए में कटिजी ईंदा। हे भी 2a स्क्वायर थींदो 2b स्क्वायर थींदो। a + b होल स्क्वायर प्लस a - b होल स्क्वायर। त असांखे आंसर जेको मिलंदो हे 2 थी वेंदो 2a स्क्वायर 2b स्क्वायर हे कटिजी वेंदो त 2 कॉमन ॿिन्ही में 2a स्क्वायर 2b स्क्वायर 2 ॿार लिखी छॾियासीं ॿिन्ही जा। ऐं चौथों नंबर फार्मूलो आहे a + b स्क्वायर माइनस a - b होल स्क्वायर। अगर सब्ट्रैक्ट कंदासीं इन a + b होल स्क्वायर मां a - b होल स्क्वायर निशानी चेंज कंदासीं त ही 2 कटिजी ईंदा ही 2 कटिजी ईंदा हिक जहिड़ी निशानी ईंदनि पर ही 2 टोटल थी वेंदा त तंहिंजे करे 4ab थी वेंदो। फार्मूलो 1 2 3 4 इहे यूज़फुल आहिनि। पंजो ॿियो बि फार्मूलो ठहंदो। अगरि हिननि ॿिन्ही खे मल्टीप्लाए कंदासीं हिन सॼे फार्मूले खे टें खे ऐं चौथे खे मल्टीप्लाए कंदासीं त 8ab असांखे मिलंदो। 8ab a स्क्वायर + b स्क्वायर हिननि ॿिन्ही खे मल्टीप्लाए कयूं। आहे त वॾो फार्मूलो हिते लिखण जहिड़ो न आहे पर पोज़ीशन जॻह घटि आहे लिखण जी कोशिशि कयूं था। a + b होल स्क्वायर प्लस a - b होल स्क्वायर ऐं ॿियो ही फार्मूलो चौथों नंबर a + b होल स्क्वायर माइनस a - b होल स्क्वायर। हिन जो जवाबु आहे ही 2a स्क्वायर + b स्क्वायर ऐं हिन जो जवाबु आहे 4ab ॿिए फार्मूले जो। हिन जो जवाबु 4ab ॿिन्ही खे मल्टीप्लाए कंदासीं त थींदो 8ab a स्क्वायर + b स्क्वायर। इहो फार्मूलो बि यूज़ थींदो यानी ही 5 ई फार्मूला हिन में असांजे लाइ हिन एक्सरसाइज़ में अहम हूंदा। क्वेश्चन नंबर 1 आहे त असांखे ही वैल्यू फाइंड करिणो आहे a स्क्वायर + b स्क्वायर। इन जा चार हिसाब आहिनि जेके सॉल्व करणा आहिनि। पहिरियों नंबर त असांखे a + b मिलियल आहे ऐं ab भी मिलियल आहे। इहा फार्मूलो 1 आहे। 1 में इहे सभु रिक्वायरमेंट्स आहिनि मिलियल आहिनि। असांखे a स्क्वायर b स्क्वायर जो वैल्यू मिली वेंदो। असांखे ख़बर आहे सोल्यूशन एज़ a + b बराबर चेंज आहे इहो मिलियल आहे। हिनखे स्क्वायर करिणो बोथ साइड स्क्वायरिंग बोथ साइड्स। a + b होल स्क्वायर ऐं 4 जो स्क्वायर त हेॾां थी वेंदो a स्क्वायर + 2ab + b स्क्वायर ऐं हेॾां थींदो चेंज जो स्क्वायर 16 थी वेंदो। ठीकु त हाणे हिन में a स्क्वायर + 2ab हिन में वैल्यू पुट कयूं असां ab जो a स्क्वायर + 2ab जो वैल्यू आहे 3 पोइ ही ab जो वैल्यू आहे 3 पुट कंदासीं + b स्क्वायर बराबर 16 जे त हे थी वियो a स्क्वायर ही + b स्क्वायर सेटिंग कयूं ही थी वियो 6 इक्वल टू 16। हाणे ही हिते 6 प्लस जो आहे त हेॾे थी वेंदो माइनस में a स्क्वायर + b स्क्वायर = 16 - 6 a स्क्वायर + b स्क्वायर जो आंसर मिलियो असांखे 10। हिन खे बि अहिड़े तरीक़े सां सॉल्व कंदासीं। सॉल्यूशन एज़ a - b = 7 ही असांखे मिलियल आहे a - b मिलियल आहे। हिते a - b वारो फार्मूलो लॻंदो ऐं a b भी मिलियल हुजे ऐं -b भी मिलियल हुजे त असांखे इहो पहिरियां 2 फार्मूला यूज़ करणा आहिनि। अगरि हीअ पोज़ीशन हुजे a + b या a - b ऐं प्लस में a b मिलियल हुजे त
जोसीं हिनखे वरी अगेन साॻियो ई प्रोसेस स्क्वायर कंदासीं, स्क्वायरिंग बोथ साइड्स, ॿिन्ही साइडनि लाइ स्क्वायर कयूं, ए माइनस बी होल स्क्वायर ऐं 7 जो स्क्वायर, हिन जो स्क्वायर कंदासीं थींदो ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर ऐं हिन जो स्क्वायर थींदो 7 जो स्क्वायर थींदो 49 49। ए बी जो वैल्यू पुट कयूं, ए स्क्वायर माइनस 2 ए बी जो वैल्यू आहे 13 प्लस बी स्क्वायर इज इक्वल टू 49। ही थींदो 26 ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर सेटिंग करे लिखूं माइनस 26 इज इक्वल टू 49। 26 माइनस आहे त हेॾे राइट साइड प्लस थी वेंदो, यानी ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इक्वल टू 49 प्लस 26, ये थींदो आंसर ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इज इक्वल टू 75। ये थी आंसर। क्वेश्चन नंबर 3 सॉल्यूशन ए माइनस बी इक्वल टू 5 ऐं ए प्लस बी इक्वल टू 5, माना ए माइनस बी ऐं ए प्लस बी मिलनि, ए बी न आहे मिलियल, तंहिंजे करे असांखे हीअ ॿई फार्मूला न आहिनि यूज़ करणा, ही फार्मूलो यूज़ थींदो 3 नंबर। हिन में ए प्लस बी बि मिलियल आहे, ए माइनस बी बि मिलियल आहे, बराबरि हिन जे थी वेंदो, तंहिंजे करे इहो फार्मूलो यूज़ कंदासीं। एज़ ए प्लस बी होल स्क्वायर प्लस ए माइनस बी होल स्क्वायर इक्वल टू 2a स्क्वायर प्लस बी स्क्वायर, छाकाणि त हिन फार्मूले में ए माइनस बी बि मिलियल आहे, ए प्लस बी बि मिलियल आहे, फाइंड करिणो आहे ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर। हाणे हिन में वैल्यू पुट कयूं, ए प्लस बी जो वैल्यू छा आहे माइनस 9 स्क्वायर प्लस ए माइनस बी जो वैल्यू आहे 5 स्क्वायर इक्वल टू 2a स्क्वायर प्लस बी स्क्वायर, ही थींदो 81 ऐं ही थींदो 25 2a स्क्वायर प्लस बी स्क्वायर। हिन ॿिन्ही खे एड कंदासीं थींदो 106, हेॾां ही 2 मल्टीप्लाई हिन ब्रैकेट सां हेॾे ईंदा डिवाइड थी वेंदा, डिवाइड ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर, हाणे ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर जो वैल्यू थींदो 53, 106 खे 2 सां डिवाइड कयूं त 53 थींदो, इहो थी वियो आंसर। क्वेश्चन नंबर 6 सॉल्व कयूं, ही बि साॻी फॉर्म जो आहे जेको हिन फॉर्म जो आहे, 3 नंबर साॻियो ई फार्मूलो लॻंदो। सॉल्यूशन एज़ ए प्लस बी होल स्क्वायर प्लस ए माइनस बी होल स्क्वायर इक्वल टू 2a स्क्वायर प्लस बी स्क्वायर। हिन में वैल्यू पुट कयूं, ए प्लस बी जो वैल्यू आहे -8 ऐं ए माइनस बी जो वैल्यू आहे प्लस, हिन में पुट कयूं फार्मूला में ए माइनस बी जो वैल्यू आहे -6 स्क्वायर ए प्लस बी होल स्क्वायर प्लस ए माइनस बी होल स्क्वायर इक्वल टू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर, ही थींदो 64, 8 जो स्क्वायर 64, माइनस इंटू माइनस प्लस थींदो, स्क्वायर हूंदो आहे माइनस बी प्लस थी वेंदो आहे, प्लस 6 जो स्क्वायर 36 थींदो, माइनस आहे पर स्क्वायर आहे, माइनस इंटू माइनस प्लस थी वेंदो 2a स्क्वायर प्लस बी स्क्वायर, ही 36 ऐं 64 100 थी वियो, ऐं ही 2 मल्टीप्लाई में आहे त हेॾे हिन साइड डिवाइड थी वेंदो ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर, मल्टीप्लाई डिवाइड थींदो आहे, डिवाइड मल्टीप्लाई थींदो आहे, एड सबट्रैक्ट थींदो आहे, सबट्रैक्ट एड थींदो आहे। इक्वेशन तव्हां वधीक हिनखे सम्झण लाइ इक्वेशन जो ज़रूरु लेक्चर मुंहिंजो ॿुधो। ही थींदो 15a स्क्वायर प्लस बी स्क्वायर 50, आंसर 50 आयो।